नाज़रीन, बागो डहो में केतिरनि ई ॻोठनि जा रोड रस्ता ऐं पुलूं मरम्मत न थियण सबबि ज़बून हाली जो शिकार आहिनि। 2 साल गुज़रण बावजूदि सीपेक अथॉरिटी पारां लिखत में ॾिनल वाइदा वफ़ा न थी सघिया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था अता हुसैन चांडियो जी हीअ रिपोर्ट। हाणे तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि रोड न ठहियो आहे ऐं हिन रोड खे सीपेक वारनि 2 साल पूरा पंहिंजे कमकार जे लाइ इस्तेमालु कयो हुयो ऐं उन्हनि वाइदो कयो असां हीअ रोड तव्हांखे ठाहिराए ॾींदासीं, पर हिन टाइम ताईं उन्हनि रोड असांखे कोन ठाहिराए ॾिनो। असां मुतालबो कयूं था DC साहब खां ऐं ॿियनि अहम अॻवाननि खां, ज़िलई अॻवान या सूबाई अॻवाननि खां, जेके हिन हुकूमती इदारा आहिनि उन्हनि खां असां मुतालबो कयूं था त असांजो हीअ रोड बराए महिरबानी ठाहिराए ॾिनो वञे। अदा हीअ रोड जेके असांजा आहिनि 1988 खां वठी ठता आहिनि। हिन टाइम ताणी इन्हनि जो को बि मरम्मत न थी आहे। हीअ जेको रोड ठहियो आहे इहो सीपेक वारनि बि इस्तेमालु कयो, टोटल मशीनरी हैवी मशीनरी हितां इन्हनि इस्तेमालु कई, पर हिन टाइम ताईं उन्हनि बि ठारायो न आहे। असांजी DC साहब खे अपील आहे त बराए महिरबानी असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। तमामु तकलीफ़ आहे इलाइक़े वासियुनि खे। बागोडा जे उन रोड ते मौजूदु आहियूं जेको मीरपुर माथेरो खां ड्रिंक मलुक वारी लिंक निकिरे थो ऐं हीअ जेको रोड आहे तमामु सफ़ा ख़राब थी वियो आहे। जेको 2 सालनि खां वठी जेको सीपेक सां हीअ रस्तो सामान वग़ैरह इन्हनि इस्तेमालु कयो, चाइनीज़ यूज़ कयो ऐं हीअ तमामु ख़तमु थी चुको आहे। काफ़ी मसइला पैदा थियनि था, अचणु वञणु हिते वॾी आमदरफ़त आहे। जेको मीरपुर माथेरो तालका पूरी हुन में मशहूरु आहे, ज़िला घोटकी में मशहूरु आहे।